मां सभ खां पहिरियों इहा ॻाल्हि ॿुधायां त जेकॾहिं का बि शइ सिंध जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु आहे त सिंध जो हर बचो जीअं तव्हां ॾिठो असां समेत कैनालनि जे मामले ते मुतहद आहियूं ऐं उनजो मुखालफ़त कंदासीं उनजो मुक़ाबिलो कंदासीं। बाक़ी जेके सियासी मसइला आहिनि उहे सियासी धुरनि जी तरजीह हुजणु खपे। असां क़ौमी मसइलनि ते अवाम सां गॾु बि उनजो तहफ़ुज़ कंदासीं। सियासी मसइलनि जो बुनियादी ज़िमेदारी सियासतदाननि जी आहे, उहे उनजो तहफ़ुज़ कनि। जल्दबाज़ी जो फ़ैसिलो हो जॾहिं सखर में हिकिड़ो कन्वेंशन थियो, तव्हां ॾिठो हुते वकीलनि जे दरमियान हिकिड़ो गैर ख़ुशगवार वाक़ियो पेश आयो ऐं सखर बार जो हाई कोर्ट बार जो सदर क़ुर्बान मौलानो साहब ज़ख़्मी थी पियो, जेको उन वक़्तु मौक़े ते ॿुधायो वञे त बेहोश थी वियो। ऐं उन खां पोइ अहिड़े क़िस्म जे नाख़ुशगवार वाक़ियनि खे अवॉइड करण जे लाइ असां, छाकाणि त इलेक्शन जी मुहिम आहे, हिते खोड़ सारा इंतशार पसंदि माण्हू या उहे माण्हू जेके इलेक्शन में कमज़ोर पोज़ीशन ते हूंदा आहिनि, उहे कंहिं न कंहिं तरह शिर पसंदीगी खे तरजीह ॾींदा आहिनि। त उन शइ खे अवॉइड करण जे लाइ असां हिन खे मौख़र कयोसीं डिसंबर जे पहिरें हफ़्ते जे लाइ। का वॾी ॻाल्हि न हुई जेकॾहिं डिसंबर जे पहिरें, छाकाणि त इहो त कोन्हे अॼु इन कन्वेंशन थियण सां सुभाणे इहा तरमीमूं ख़तमु थी वियूं। हीअ लंबी जिदोजहद आहे। इन में निहायत ई दानिशमंदी ऐं दूर अंदेशीअ सां अॻिते वधिणो पवंदो त जीअं वकीलनि जो इतिहाद ऐं असांजी जेका ताक़त आहे उहा विरहाइजी न वञे। इहा हिकिड़ी इंतिहाई ग़लति ॻाल्हि आहे, ग़लति अफ़वाह फैलाए पियो वञे त हीअ सिंध जो काज़ पिया हणनि। सिंध जो कहिड़ो काज़ आहे ॿुधायो त? 26 तरमीम में सिंध खे नुक़सानु थियो, फ़ाइदो थियो, ॿुधाइनि त सही न। 27 तरमीम में सिंध जो कहिड़ो नुक़सानु थिया उहो बि ॿुधाइनि। जेकॾहिं सियासी हिकिड़ो आहे मामिलो जेको पूरे मुल्क खे थो मुतासिर करे, त उन सां सिंध जो अकेली जो वास्तो न आहे। हिननि जी इहा हिकिड़ी सियासी स्ट्रेटजी आहे जेका हू पंहिंजी हलाइनि पिया। सिंध जो काज़ मूंखां वधीक ही सिंधी थिया आहिनि या हिननि खे सिंध हिते अॻे में कॾहिं आया आहिनि? हिते हाणे हिननि खे सिंध यादि थी थिए, कॾहिं यादि थी थिए जॾहिं सरफराज़ मेतले बतौर सेक्रेटरी सिंध में 2000 वकीलनि खे सिंध हाई कोर्ट बार जो मेंबर बणायो आहे। ही हुया 30 साल ॿारनि वटि हुई। घणा माण्हू ॿुधाईंदा आहिनि, घणा माण्हू मेंबर कया, कॾहिं हिते आया? तव्हां बि हितां जा माण्हू आहियो, साहब बि आहियो, पुराणा माण्हू आहियो, ॿुधायो त हिननि 2 सालनि खां पहिरियों ख़ैरपुर बार में कहिड़ो माण्हू आयो आहे सिंध जो काज़ विढ़ण? जेकॾहिं को माण्हू आवाज़ु उथारियो आहे त हमेशह सरफराज़ मेतले उथारियो आहे। सरफराज़ खां वधीक सिंधी थियण जी जेकॾहिं को असांखे कंहिंजे सर्टिफिकेट जी ज़रूरत कान्हे। रही ॻाल्हि मुंहिंजी कंहिंसां दुश्मनी ज़ाती बि कान्हे का, त को पीपल्स पार्टी सां मुंहिंजी दुश्मनी आहे या PTI सां दुश्मनी आहे। मुंहिंजो सिंध जो काज़ आहे, वकीलनि जो काज़ आहे। जेको माण्हू मूंसां हुन सां गॾु बीहंदो, मां हुन सां गॾु आहियां। जेको हुनजो मुखालिफ़ आहे, मां हुनजो मुखालिफ़ आहियां।